जी नाज़रीन, असीं हिते मौजूद आहियूं ते वाटर सप्लाई स्कीम सर असांखे ॾेखारणा आहिनि। जीअं त उमरकोट शहर में पाणी जी स्कासिटी जो तमामु घणो मसलो आहे, सो उनखे टैकल करण जे लाइ सर जी ज़बानी ॿुधी वठूं था त ही वाटर सप्लाई स्कीम उमरकोट शहर खे केतिरो फ़ाइदो पुॼाए रही आहे। सर, वाटर सप्लाई स्कीम कॾहिं खां शुरू थी, उन बावजूद बि पाणी जा मसला पेश अचनि था, छा चवंदा प्लीज़? वाटर सप्लाई स्कीम है जेका उमरकोट सिटी जे सराउंडिंग सभिनी इलाइक़े खे पाणी ॾिए थी। उनमें असां वटि न सिर्फ़ु वाटर सप्लाई स्कीम है, गॾोगॾु फिल्टर प्लांट भी मौजूदु है। ज़ाहिर है ही स्कीम पुरानी है, हाँ नई स्कीम असां वटि ही स्कीम बेसिकली स्टार्ट थी है 1985 में 85 का हले थी उमरकोट जी। हाँ जेको आहे सो एक्सटेंड थी 2005-6 में भी एक्सटेंड थी। हाँ वरी जेको आहे सो असांजे अमीर शाह सिंध गवर्नमेंट असांखे CM साहब महिरबानी कई उमरकोट के, तो वरी एक मेगा प्रोजेक्ट असांखे 1550 मिलियन जो असांखे मिलियो है, जेको ऑन ग्राउंड है। जी जी, ही स्कीम जेका असांजी आहे, ही पुरानी स्कीम जेका आहे उहा आहे कोई 80,000 जी आबादी जी बेस जॾहिं हुई तॾहिं जी ॻाल्हि आहे। हाणे ज़ाहिर है शहर की आबादी तमाम वधी वई है, आबादी कोई थी वई है लखन में, वो तकरीबन कोई 3.5-4 लाख की आबादी है। ज़ाहिर है उनमें ही पानी की ओतरो मिकदार में जितरो असां सप्लाई करण खपे ओतरो न पिया करे सघूं, यकीनन घटि आहे। तो फ़ाइदो केतिरो पुॼाए पियो, यानी केतिरी असराइती साबित थी आहे, तव्हां छा सम्झो? हींअर ही असां वटि इहा वाहिद स्कीम है, इन स्कीम तहत ही असांजो उमरकोट शहर जो बेस है। ऐं अॻिते हली इंशाल्लाह जेको नई एक्सटेंशन थिए पई, जीअं बुरान जी स्कीम ॿुधायो, त असांजो त जेको आहे नई स्कीम जेका आहे असां 33% कंप्लीट थी चुकी है। असांजा नवां वाटर रिजर्वायर बि ठहनि पिया ऐं नवां शहर जा टैंक बि ठहनि पिया, त यकीनन उन टैंक इहो जॾहिं कंप्लीट थींदा त ई असांजो शहर जो जेको मेजर इशू आहे उहो हल थी सघंदो। हींअर जेतिरो असां वटि आहे, जेतिरो असां वटि सोर्सिस आहिनि, उन सोर्सिस तहत हीअ असांजी फुल स्कीम यानी कि फुल टाइम सां फुल 24 आवर्स कमु करे पई। उहो स्कीम सां रिलेटेड मुंहिंजो सवाल आहे त ही स्कीम्स नयूं ठही वञनि थियूं, ठीकु आहे, ही त पुराणी आहे, पर ज़ाहिर आहे हिनखे मेंटेन करणु छा तव्हां सम्झो पिया त मुसलसल तव्हांजे लाइ हिकिड़ो चैलेंज रहियो आहे? हिकु तरफ़ आबादी वधीक आहे, ॿी तरफ़ स्कीम खे मेंटेन कीअं कयो? यकीनन चैलेंज आहे असांजे लाइ, ऐं हींअर असां लाइ वॾो चैलेंज आहे त जेका ही पुराणी स्कीम आहे, इन स्कीम खे असां पूरे लेवल ते हलाए सघूं, हिकिड़ो इहो वॾो चैलेंज आहे। ज़ाहिर आहे कि पानी की शार्टेज जे तमामु वॾा इशूज़ न सिर्फ़ु उन पानी के मेंटेन करणु आहे, बल्कि उन सां गॾोगॾु इहो इशूज़ बि आहिनि, माण्हू लीकेजिस बि थियनि थियूं, माण्हू चोरी जा कनेक्शन भरनि था, इहे छोटा इशूज़ इन टाइप जा बि आहिनि। पाणी चोरी बि थिए थो, हिकिड़ो पोयां खां पाणी घटि बि मिले थो। असांखे हींअर पाणी मिले थो कि 15 खां 20 ॾींहं खां पोइ असांजो वारो अचे थो जेको कोटवा मां ऐं असां थरवा मां पाणी था वठूं। यकीनन उहो बि हिकिड़ो मसइलो आहे। उन सां गॾोगॾु पंजाब ऐं सिंध जो जहिड़ो पाणी ते हलंदो रहंदो आहे, फ़र्क़ु कया वेंदा आहिनि। तव्हां एज़ अ म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन, छा ईअं त भई हिकिड़ी काउंसिल खे वधीक था ॾियूं, ॿी खे दोस्ती आहे त उनखे थोरो अञा वधाए करे ॾियूं, अहिड़ो कुझु थींदो आहे? न अहिड़ी का बि इशू कोन्हे असां वटि। सर, फ़ोनियूं त इलाही ईंदियूं हूंदियूं अथव। न, फ़ोनियूं पंहिंजी जॻह ते अचनि थियूं, उनखे ॾिसो असां ॾिसूं था त पब्लिक असांजा जेके आहिनि से जिते मेरिट ते जेको बि कमु आहे, असां ॾिसो त सॼो शहर असांजो पंहिंजो आहे। ईअं बि न आहे त को वार्ड अपोजिशन खटे थी या को ॿियो खटे थी, इहो इशू न आहे। पब्लिक बेसिकली ॿिन्ही जॻहियुनि ते असांजी मौजूदु आहे। यकीनन असीं चाहींदा सभिनी खे गॾु खणी हलूं, ऐं असांजो पंहिंजो शहर आहे, पंहिंजा माण्हू आहिनि, उन में असां कॾहिं बि डिस्क्रिमिनेशन न रखी आहे त भई जेको आहे हिकिड़ी पार्टी खे हिकिड़े माण्हू खे ॾिजे ॿियनि खे न ॾिजे, ईअं न आहे। सही। अच्छा, पोइ पाणी जी शॉर्टेज खे मीट करण जे लाइ वाहिद हल ही वाटर सप्लाई स्कीम सां हिकु त ज़ाहिर आहे मथां खां जेसि ताईं पाणी अचे, ॿिया तव्हां वटि छा पंहिंजो इन हवाले सां शहर में असां वटि सोलर बेस न इहो सोलर सिस्टम, इहो समर पंप मौजूदु आहिनि। असां वटि हिते हेठि अंडरग्राउंड पाणी बि काफ़ी इलाइक़नि में सुठो आहे, त उहो बि असां जेको आहे सो समर पंप असां लॻाए ॾिना आहिनि मुख़्तलिफ़ वार्ड्स में, मुख़्तलिफ़ पाड़नि में जिते हिते पाणी जी असांजी सप्लाई लाइन मौजूदु न आहे, त उते असां इहा कोशिशि कई समर पंप लॻाए ॾियूं, हैंड पंप्स लॻाए ॾियूं, त उन्हनि खे बि उहो जी त उहो पाणी उहो इलाही सारो असांजो सहारो आहे। न त अदरवाइज़ सर इहो पाणी पोइ वेंदो कीअं आहे कि जेका वाटर सप्लाई स्कीम कंहिं बि शहर में जॾहिं अचे थी त पोइ कीअं टेक्निकली थोरो सम्झाईंदो त पाणी उन्हनि ताईं कीअं पुॼंदो आहे? असां वटि लाइनूं लॻियल आहिनि, लाइन्स जे ज़रिए पाणी आहिनि, लाइन्स खां पोइ कनेक्शन्स आहिनि, कनेक्शन्स खां पोइ माण्हू जेको आहे सो उन पंहिंजा कनेक्शन वठनि था असां खां, म्यूनिसिपलिटी खां असां बि लॻाए था ॾियूं कनेक्शन्स, ऐं उन कनेक्शन ते पाणी मिले। तक़रीबन छा सम्झो था केतिरियूं वाटर सप्लाई स्कीम्स उमरकोट शहर में जेकॾहिं शुरू थियनि त हिते पाणी जी क़िलत जो मसइलो तमामु घणो हल थी सघे पियो? न, असां वटि हींअर जीअं हले पियो न इहो वाटर सप्लाई स्कीम, हाणे असां वटि 3-4 नवां रिजर्वायर ठहनि पिया। कोली दड़े ते ठहे पियो, जीअं असां वटि भंडारी कब्रिस्तान जे पासे में उते हिकिड़ो ठहे पियो, हिकिड़ो असां वटि हिते मेन पोयां रिजर्वायर स्टॉक लाइ पाणी ठहनि पिया। इहे 4-5 रिजर्वायर गॾु ठही वेंदा त इनशाला पाणी जो मसइलो हल थी वेंदो। सही।
ठीकु हाणे अॻिते हलंदे सर ॾिसूं था केॾां तव्हां असांखे वठी हलो नई असांजी कंस्ट्रक्शन सुठो ई थिए लॻे थी पियो, पाणी असांजी वाणी नई ॾिसूं वाटर था। सप्लाई स्कीम ठहे पई तव्हांखे उहो बि ॾेखारींदासीं ऐं अच्छा। शहर जा नवां स्कीम रोड्स ठहनि पिया उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं इंशाल्लाह हा विज़िट रोड करंदसि। जो बि तमामु घणो इशू रहियो आहे तव्हांजे अचण खां पोइ तव्हां त ख़ैर 2005 खां तालका नाज़िम थिया ऐं पोइ हुन खां बाद वरी चेयरमैन बि केतिरा नवां रोड्स तव्हां तेसीं ताईं खां वठी करे ठाराए सघिया आहियो? असीं तक़रीबन सॼे शहर जा सभई रोड हाणे करे चुका आहियूं। अच्छा। हिकिड़े दफ़ा ॿ दफ़ा असां उनखे नवां बि ठाराए चुका आहियूं सुठा बि करे चुका आहियूं हा ऐं इन सां गॾोगॾु उन्हनि जेको रोड्स आहे ते स्ट्रीट लाइट्स बि यस आहिनि यस स्ट्रीट लाइट्स पे पंहिंजी और फेयर इन ते कचहरी की थोरो असांजे नाज़रीन खे बि ॿुधाए वठो। सोलर बेस असां स्ट्रीट लाइट सभिनी जॻहनि ते लॻायूं आहिनि उन सां गॾोगॾु असां हिते वॾी हिकिड़ी जना पार्क नाले सां जना पार्क बि ठाही केतिरा आहे। पार्क्स आहिनि उमरकोट में? उमरकोट में असां वटि हींअर 2 पार्क्स आहिनि अच्छा 2 आहिनि जंहिं वॾो पार्क जेको असां जना पार्क आहे जेको सॼे शहर जो तमामु वॾो पार्क आहे हिकिड़ो सही। ऐं माशाल्लाह सुठो वेल तव्हां अगरि इंशाल्लाह त शाम जो हुते आउं विज़िट ॾिठो बि कंदसि। सफ़ाई सुथराई लॻी पई आहे पर हिते इहो असल मसला बि हुजनि था पार्क्स में मर्द वग़ैरह नज़र अचनि पिया औरतूं एंटरटेन थींदे कोन नज़र अचनि पियूं छो? इहा जेका असां इहा जी जी असां वटि उमरकोट में पार्क में 2 हिसा आहिनि हिकिड़ो हिसो औरतुनि जे लाइ मख़सूस बि आहे औरतुनि ऐं ॿारनि लाइ स्पेशल बि आहे हालांकि इहे किथे पार्कनि में हूंदो न आहे पर असां वटि ईअं आहे छो त हिते परदे वारो निज़ाम थोरो हा, वधीक आहे त बिल्कुलु, उनजे बिल्कुलु। करे असां वटि रिज़र्व स्पेशल हिकिड़ो एरियो आहे जिते जेको आहे सिर्फ़ु ओनली उन में अंदरि कमु करण वारा जेके आहिनि से यानी कि जे कमु करण वारियूं जेके आहिनि उहे बि असांजूं ख़्वातीन अच्छा रखियल फीमेल्स आहिनि ओके फीमेल्स ग्रेट रखंदी स्टाफ जेके तव्हांजो फीमेल्स जी जो जी आहे ठीकु आहे अच्छा सर हिते जेकॾहिं असां माण्हुनि जी एम्पावरमेंट या तालीम जे हवाले सां ॻाल्हि कयूं त ज़ाहिर आहे इहा हुकूमत ते ई ज़िम्मेवारी अचे पई त हिते वधि खां वधि इदारा जोड़े बट यू एज़ अ चेयरमैन छा तव्हां को अहिड़ो इदारो या इदारा हिन वक़्त ताईं जोड़िया आहिनि जेके माण्हुनि जे लाइ या ॿारनि जे लाइ हली रहिया हुजनि? जी बिल्कुलु असां इन उमरकोट जेको आहे सो हिकिड़ो त हिते पियल इलाइक़ा आहिनि ज़ाहिर आहे हिते इदारनि जी तमामु घणी घटिताई बि आहे कमी बि आहे उनखे मद्देनज़र असांखे मूं पंहिंजे वसाइल में जेको आउं पंहिंजे लेवल ते करे सघियो आहियां उहो इदारो ठाहियो आहे जो नालो थरपाकर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस ऐं उन में जेको आहे सो असां BSN नर्सिंग जा कोर्सिस करायूं पिया उन में फिजियोथेरापी जा कोर्सिस आहिनि उन सां गॾोगॾु हेल्थ टेक्नीशियन जा हेल्थ OT टेक्नीशियन लैब टेक्नीशियन मीन्स LHV जा कोर्सिस जीअं असांजो हिते जा पुठिते पियल ग़रीब ॿार ऐं ख़ासि करे नियाणियूं जेके आहिनि से उहे तालीम पाए सघनि ऐं ख़ासि करे हेल्थ इशूज़ के हवाले सां उनखे अवेयरनेस बि अचे ऐं गॾोगॾु जेके छो हाणे हिते असां वटि ॿाहिरि जी का बि ज़ाहिर पढ़ियल लिखियल माण्हू शहरनि जी त का असां वटि पढ़ियल लिखियल दाई या हेल्थ विज़िटर्स न मिलंदियूं न असांखे वैक्सीनेटर टाइप जी या लैब में कमु करण वारी छोकिरी हिते ॿारड़ी में तमामु घणी कमी बि आहे ऐं हिते जेको आहे सो उन्हनि खे जॉब न स्किल हुजण जे करे जॉब बि नथी मिले त ॿई शयूं गॾोगॾु अवेयरनेस बि मिले पई गॾोगॾु हुननि खे जेको आहे जॉब्स बि मिलनि पियूं ऐं हिते असांजी जेका जॉब्स जी घटि यानी की जेका खोट आहे या उन स्किल माण्हुनि जी जेका कमी आहे उहा बि पूरी थिए पई उहो मुंहिंजो इदारो करे पियो हिन इदारे में हींअर कोई 400 खां 500 स्टूडेंट्स आहिनि जंहिंमें थरपाकर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस कहिड़े साल में शुरू थियो हुयो? 2021-22 खां आहे जॾहिं खां कोरोना हुयो त उन वक़्त खां वठी असां इदारो ठाहियोसीं ऐं हाणे माशाल्लाह उहो इदारो पंहिंजी फुल पर उन इदारे जो तव्हांखे ख़्यालु कीअं आयो त हीअ जुड़णु घुरिजे जीअं तव्हां ॿुधायो त हिकु त ऑलरेडी हिते घटिताई आहे इदारनि जी ऐं ॿिए पासे नर्सिंग हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे समूरी दुनिया में उन्हनि जी घुर जेको आहे तमामु घणी थी वई आहे त ख़्यालु तव्हांखे कीअं आयो हिते हेल्थ इशूज़ इलाही नज़र आया? जी हा हेल्थ इशूज़ तमामु वॾा असां वटि हिते तव्हांखे अंदाज़ो त हुजणु खपे त हिते थर में ॿारड़ी में जिते न्यूट्रिशन जो प्रोग्राम आहे उन सवाइ जेको आहे हिते हज़ारे जानूं ज़ाया थी वियूं इहो ड्यूरिंग डिलीवरी टाइम ते या उनखे न असीं फैसिलिटेट करे सघूं था न असां वटि स्पेशल स्किल दायूं आहिनि न डॉक्टर्स आहिनि ख़ासि करे लेडी डॉक्टर जे हवाले सां तमामु वॾी शॉर्टेज आहे ऐं ईअं ई नर्सिंग जे हवाले सां हद खां वधीक शॉर्टेज आहे असां वटि मुश्किल सां को DHQ में या वॾी कंहिं हॉस्पिटल में हिकिड़ो 2 मेल नर्स या फीमेल नर्सिंग स्टाफ मिले थो बाक़ी त सॼो माशाल्लाह इदारा सभु ख़ाली पिया आहिनि त उहो इहो हिकिड़ो खोट तमामु वॾी लेवल ते हुई त असां उनखे मद्देनज़र रखी ख़ासि करे असांजो एरियो ख़ासि करे जेको उमरकोट आहे या थर में त हद खां वधीक इन शइ जी ज़रूरत आहे त इहे शयूं नज़र में रखी करे असां पंहिंजी
पंहिंजो तव्हांखे हिसो लॻो विधो त आहे। इदारो जेको आहे जी, जुड़णु तमामु ज़रूरी आहे। जी। ठीकु आहे सर। सो हाणे असां हली रहिया आहियूं हिकिड़ी ॿी वाटर सप्लाई स्कीम जेका अंडर कंस्ट्रक्शन आहे, अचो त तव्हांखे उहा बि ॾेखारियूं था। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां हिकिड़ी ॿी वाटर सप्लाई स्कीम वटि मौजूदु आहियूं जेका अंडर कंस्ट्रक्शन आहे। हिकिड़ी असां तव्हांखे उहा ॾेखारीसीं जेका ज़ाहिरा सालनि डेकेड्स खां वठी करे हलंदी अचे पई ऐं मुकमल आहे ऐं काफ़ी आबादी खे पंहिंजो फ़ाइदो ॾिए पई। सर, हाणे हिन वाटर सप्लाई स्कीम जे बाबति ॿुधाए जो अंडर कंस्ट्रक्शन आहे, केतिरो बजट आहे हिन जो, कॾहिं मुकमल थींदी, केतिरी आबादी खे फ़ाइदो ॾियणु वञे पई? ये मुंहिंजे ख़्याल में आहे कुझु 6 लख गैलन जो असांजो वाटर टैंक ठहे पियो अच्छा ऐं 185 मिलियन जी कॉस्ट आहे। अच्छा। इंशाल्लाह इहा 33% स्कीम कम कंप्लीट थी चुको आहे ऐं ईंदड़ इंशाल्लाह 4 खां 5 महीननि में ही इंशाल्लाह ही स्कीम इंशाल्लाह वर्किंग कंडीशन में अची वेंदी। तव्हां ॾिसो पिया त हींअर बि हिन गर्मी जो बि असां केतिरे टाइम में मुकमल थींदो? I'm sorry, 4 महीननि में इंशाल्लाह 4 महीननि में मुकमल ही थी तलाक इंशाल्लाह Okay. कंप्लीट थी वेंदो ऐं इंशाल्लाह ही वर्किंग ते बि असां चओ त असां पुराणो सेटअप पोयूं मौजूदु आहिनि जीअं गॾु उहो सेटअप हिन सां कनेक्ट थी वेंदो त इहो ई सेटअप जेको आहे ॿई असांजा जेके पुराणा ऐं नओं ॿई सेटअप गॾु मौजूदु करे असां नओं रिजर्वायर स्टोरेज टैंक ठही वेंदो त इहो गॾोगॾु हिन आबादी हीउ जेको असांजा ही वार्ड जो काउंसलर साहब मौजूदु आहे बुरहान साहब ऐं पोयां दिलीप कुमार साहब, इहे ॿई ही मेजर वार्ड आहिनि हिननि जा Okay. ऐं हिते ई वधि में वधि किलत जेको आहे पाणी सॼे शहर जी जेको आहे उहो हिन एरिए में आहे। हिकिड़ो त ही पोइ हिते पहिला डेज़र्ट जो एरियो बि आहे, हेठि खारो पाणी बि आहे। लॻी वियो ही आबादी छा हिते आहिस्ता आहिस्ता आबाद थी, मतलब यानी कि टाइम छा जे लाइ टाइम लॻी वियो? असां वटि अॻे पुराणी लाइन आहे हिते की न, हाँ। हिते ऑलरेडी वाटर टैंक हाँ। असांजी मौजूदु आहे, पाणी लाइन ज़ाहिर हिते आबादी तमामु वॾी स्पीड लेवल ते वधी आहे। उन स्पीड सां वधण जे करे जेतिरी स्पीड सां वधी ओतिरी असां डेवलपमेंट न करे सघियासीं हाँ। अॻु में। हाणे इंशाल्लाह ही स्कीम थींदी त हीअ असांजो सॼो इलाइक़ो इंशाल्लाह हिन सां मुस्तफ़िद असांजे थींदो। ख़ैर मज़दूर भाइरनि खे बि सलाम हुजे जो हेॾी हिन गर्मी में कम करे रहिया आहिनि, रहिया हेॾी मेहनत असां जुस्तजू ठेकेदार ऐं आहिनि लगन न सां। तमामु वॾे लेवल ते हिननि महिनत कई आहे ऐं हिन तव्हां ॾिसो था हिन गर्मी में हिन वक़्तु बि हींअर ई लो जो कमु करे रहिया आहिनि ऐं इंशाल्लाह ईंदड़ जल्दी मुकमल थींदो इंशाल्लाह। ठीकु आहे सर। सो हाणे नाज़रीन इहे असां ॾिसी विज़िट करे वरितीसीं। अचो वधीक केॾां ॾिसूं था त ख़ालिद साहब असांखे वठी हलनि था। सो प्लीज़ जॉइन अस। असीं मौजूद आहियूं ख़ालिद साहब सां, असां सां गॾु मौजूद आहिनि ई आहिनि, पर गॾोगॾु उमरकोट जा नाइब सदर पीपल्स पार्टी जा बुरहान साहब असां सां गॾु मौजूद आहिनि, जेकी ही रोड जी कंस्ट्रक्शन हले पई दैट कम्स अंडर हिम। बुरहान साहब मूंखे ॿुधाइजो त ही नवां जेके रोड्स तव्हां ठाहिणु शुरू कया आहिनि, केतिरा शुरू थिया आहिनि ऐं मूंखे इहो ॿुधाइजो ही उहे त रोड न आहिनि जो बरसाति पवे ऐं वरी पोइ कमु सॼो लुड़ी वञे? बिस्मिल्लाह रहमान रहीम, महिरबानी। हाणे ही स्कीम असांजे ऑनरेबल MPA सैयद अमीर अली शाह साहब 2022 में कराई हुई, पोइ 1 साल न थी। जेका नऊं रोड मूं तव्हांखे वेरीफाई कयो ऑफिस में त नऊं रोड आहिनि, नऊं रोड तक़रीबन 60 करोड़ जा आहिनि। हा, ही 1 रोड बि 10 करोड़ जो आहे जेको मटीरियल सही यूज़ थिए थो? बहितरीन न तव्हांजे साम्हूं आहिनि, मटीरियल तव्हांजे साम्हूं आहे। लेबोरेटरी मां असां करायो आहे, टेस्ट करायो आहे, उनखे मटीरियल बहितरीन आहे। असीं पाण हिन जी जेको चेकिंग करियूं था, पाण मॉनिटरिंग करियूं था। तक़रीबन ही जॾहिं मुकमल थिए थो छा था सम्झो केतिरा साल ताईं पंहिंजो ओड़ो जोड़ो पियो हूंदो? असुल ही असांजो डेज़र्ट एरियो आहे, डेज़र्ट एरिया में इहा शइ वेंदी न आहे। हीअ रोड तव्हांजे साम्हूं जेको पियो आहे 88-89 जो ठहियलु आहे, 88-89 जो रोड साॻियो पियो आहे। इहा उन करे हीअ शइ वेंदी न आहे ऐं उन ट्रैफिक बि जाम आहे। यूनिवर्सिटी बि हिन तरफ़ आहे, असांजी आज़ारी यूनिवर्सिटी बि हिन तरफ़ आहे, DHQ बि हिन तरफ़ आहे, एलिमेंट्री कॉलेज बि हिन तरफ़ आहे। त असांजे मुकमल 3 वार्ड जेको असां ॾिठा पिए उहो बि हिन तरफ़ अचनि था ऐं माण्हू जी अचु वञु घणी आहे। उन हिसाब सां ही बहितरीन रोड इंशाल्लाह मुकमल थींदो। MPA साहब जी महिरबानी। कॾहिं मुकमल थींदो ही सर? ही जून में हींअर मुकमल थींदो। हिन जून में थी हा, वेंदो? 30 जून में ॿुधायो न त जेके 80% थींदा उन में ही बि शामिल आहे। ही मुकमल थी वेंदो। केतिरो हिसो रहियल आहे, केतिरो जेको ही तव्हांजे साम्हूं गाॾी अचे पई उस ताईं ठहियल आहे। उन ही टुकड़ो मुकमल थींदो। हिन जे पासे में ही फुटपाथ ठाहियूं था, इन साइड खां हितां बंदि हूंदो, हुतां बंदि हूंदो। 30 जून ताईं मुकमल? हा, 30 जून। चलो असां फॉलो वठंदासीं, ॾिसंदासीं। हा, ख़ालिद साहब खां पिक्चर्स घुराए वठंदासीं त वेदर ही कमु मुकमल थियो आहे। वॾी महिरबानी तव्हां असांखे हिन बाबति। हलो।
असीं मौजूद आहियूं उमरकोट जे तालके केरलो में। हिते ख़ालिद साहब मूंखे ऑफर ॿुधायो त शादी जो सॾु हुयो ऐं हू अची न सघिया हुया पंहिंजी कुझु मसरूफ़ियत जे सबबु, ऐं हाणे ख़ैर असां सां गॾु अची विया आहिनि। सो असां पुछणु चाहींदासीं ख़ालिद साहब तव्हां खां, हिन वक़्तु असांखे तमामु हिन ॻोठ जा माण्हू बि नज़र अची रहिया आहिनि। मूंखे इहो ॿुधायो त हिते केतिरा तरक़ियाती कम तव्हां कराए चुका आहियो ऐं हितां जा रहवासी तव्हां वटि कहिड़ा मसइला खणी करे अचनि था, केतिरो तुर्त तव्हां उन्हनि खे सॉर्ट आउट कयो था? पहिरीं ॻाल्हि त हीअ असांजो उमरकोट डिस्ट्रिक्ट जो 60% एरिया जेको आहे उहो डेज़र्ट सां तालुक़ थो रखे, ऐं उन में हिकु वॾो ॻोठ आहे असांजो। जेके उमरकोट में जेके वॾा 3-4 ॻोठ अचनि था तालके में, जीअं मेंद्रे पार आहे, हीअ केरलो आहे, हीअ कपलोर आहे, शेखड़ो आहे, वॾा वॾा खोखरा पार वेंदा आहे, जालू चूं वॾा वॾा ॻोठ अचनि था, जंहिंमें हिकु शामिल। हिन ॻोठ में 4-5 मेन ज़रूरती शयूं, जंहिंमें रोड सां लिंक करिणो हुयो, उहो उमरकोट सां उहो लिंकअप थी वियो। उहो बि रोड जी स्कीम बि असां कराए ॾिनीसीं। वाटर सप्लाई स्कीम हिते आहे मौजूदु आहे, जेका उमरकोट खां मिठो पाणी पीअण जो पाणी अचे थो। यस, उमरकोट खां अलॻि आहे। उहा रतनूर वाटर सप्लाई लाइन आहे जेका हिते लिंकअप थी करे हिननि खे केरलो खे। इन ॻोठ में हॉस्पिटल बि मौजूदु आहे, गवर्नमेंट डिस्पेंसरी मौजूदु आहे, 24 कलाक हिते डॉक्टर हुजे थो ऐं 24 कलाक हिते एमरजेंसी फैसिलिटी मौजूदु आहे। इन सां गॾोगॾु हिते हाई स्कूल बि आहे, मिडिल स्कूल त आहे पर हाई स्कूल बि आहे। ऐं इहो उमरकोट असांजे एरिया में 4-5 जेके वॾा ॻोठ हुननि में हिकु शुमारु थिए थो। इन ॻोठ में बि हाई स्कूल मौजूदु आहे, जी खोखरा पार में मौजूदु आहे, जीअं मेंद्रे पार मौजूदु आहे, शेखड़े मौजूदु आहे। चौथों वॾो ॻोठ इहो आहे केरलो जे। इन में हिते भला फ़ैसिलनि वारो चक्कर थिए थो, को मसइलो थी वियो, बिरादरियुनि जे विच में तकरार थी विया, पोइ फ़ैसिलो वग़ैरह तव्हां ॾे? जी ईअं बि आहे। हिननि जा पाण में एग्ज़ैक्टली ही हिकु वॾी बिरादरी आहे, रहमा कम्युनिटी जो ही वॾो ॻोठ आहे। पर असांजे पूरे इन इलाइक़े में हिते छोटा मोटा मसइला हुजनि था त पाण में हिते हिननि जी हिकिड़ी पंचायत ठहियल आहे, उहो करे था वठनि। इन खां मथे लेवल वञो, जेका असांजी मदद खपे थी असीं हिन सां गॾु 24 कलाक मौजूदु आहियूं, हाज़िर आहियूं हिननि जे लाइ। चलो ज़बरदस्त, तमामु सुठो लॻो तव्हां सभिनी सां मिली करे। हाणे शायदि लंच जो टाइम थी वियो आहे, सो हलो त हली करे लंच खे इंजॉय कयूं था। हलो सर। जी ज़बरदस्त, लंच जे लाइ टेबल तयारु कयो वियो आहे। हिते शानदार क़िस्म जा खाधा पिया आहिनि, मुनफ़रिद हितां जी उमरकोट जी जेकी असल सौगात आहे। असां चाहींदासीं त असांखे ख़ालिद साहब आहिस्ता आहिस्ता ॿुधाईंदा वञनि। तितिर बि आई थिंक पियो आहे, हा न सर? तितिर पियो आहे। उन खां अलावा ही सिंगरनि खे वठी करे ख़ालिद साहब गानो ॿुधाइनि पिया। गानो सर कहिड़ो वारो हुयो? सिंगरी बबरन पलड़ो। हा, पंहिंजो सरमद सिंधी साहब जो ॻायल मशहूरु गानो, ही सिंगरियूं पयूं आहिनि। उन खां अलावा हिन जे लाइ बि तव्हां मूंखे कुझु ॿुधायो? कड़ी खाटियो चवंदा आहिनि, असीं थारी ॿोली में खाटियो चवंदा आहियूं, हू कड़ी चवंदा आहिनि। कड़ी सिंगरियुनि सां करे ऐं बाजरे जी मानी आहे। बाजरे जी मानी भी पई आहे, मां भी थोड़ी प्लेट में सिंगरियूं कढियूं आहिनि। सो ख़ालिद साहब चिबड़नि जी भाॼी मौजूदु आहे। चिबड़ जी भाॼी भी आहे। तव्हां प्लेट में सर छा छा कढियो आहे? मूं बि चिबड़नि जी भाॼी बि कढी आहे ऐं हिकिड़ो नंढड़ो चिकन जो पीस वरितो आहे ऐं सिंगरियूं बि वरिती आहे। ज़बरदस्त, सही। चलो ख़ैर, असां खाइण हाणे शुरू था कयूं ऐं वधीक कचहरी मानी खां बाद में कंदासीं। जी नाज़रीन, ज़बरदस्त लंच करे असीं निकितासीं। तमामु मज़ेदार लंच जो इंतज़ाम कयो वियो हुयो ख़ालिद साहब जे एज़ाज़ में। ऐं हाणे हिकिड़ो ॿियो सुवाल मुंहिंजे ज़हन में मुसलसिल अचे पियो, तव्हां पुछां सर खां। सर, रिसेंटली मारछी कम्यूनिटी जे मथां पुलिस चढ़ाई कई, हिकु न, ॿ न, 3 न, पर 16 पुलिस जूं गाॾियूं उन्हनि जे मथां वञी करे वयूं। पूरी कुझु ॾींहंनि खां बाद में तव्हां बि हलिया विया, उन्हनि खे का यकीन दहानी कराई त हीअ ज़मीन उन्हनि जी आहे, हू पुरसुकून तरीक़े सां वेठा हुजनि। हाणे हिन केस जो छा स्टेटस आहे? छा वाकई में हू पुरसुकून नमूने सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि? तव्हां 2-3 ॾींहंनि खां पोइ छो विया, ऑन द स्पॉट छो न विया? छा मामिलो हुयो, छो? एक्चुअली उते जेको पुलिस इहो केस ज़ाहिर कयो या उन्हनि जी जेका अपोनेंट पार्टी आहे, जिन जो दावा हुई त असांजो प्लाट आहे, हुननि कोर्ट खां ऑर्डर्स वरिता हुआ, पर उन लेवल जा कोर्ट जा ऑर्डर्स न हुया त जेको आहे सो फौरन कोई उन ते वञी कोई चढ़ाई कजे, उन ते अटैक कजे, उन जा घर ख़ाली कराइजे। उहो सॼो हिकिड़ो मिसमैनेज तरीक़े सां कयो वियो पुलिस जे ज़रिए। उन पुलिस जा हिकिड़ो अफ़सर मुलाज़िम हुया, ख़ासि करे SHO इन्वॉल्व हुयो, CI इंचार्ज इन्वॉल्व हुयो। उन्हनि खे त होम मिनिस्टर साहब फौरन नोटिस वरितो ऐं असांजी सभिनी लीडरशिप SHO बि त कंहिंजे ऑर्डर्स खां बग़ैर एतिरी वॾी लेवल जी कार्रवाई डू यू थिंक त करे सघे पियो? बहरहाल हाणे हुन पंहिंजे लेवल ते ॿुधायो त मूंखे कोर्ट चार्टर हुया, जेको SHO पंहिंजो पाण खे पोइ टीम जी इंक्वायरी थी त उन में हुन इहो बयानु ॾिनो आहे। मे बी हुन खां पोयां का ॿी गेम हुजे, मे बी का रिश्वत वरिती हुजे या कोई ॿियो इल्ज़ाम हुजे, मे बी हुजे, पर हुन वक़्तु हुन इहो एक्ट कयो, तमामु वॾो ग़लति एक्ट थियो, तमामु वॾी ज़्यादती कई वई हुन कम्यूनिटी सां। उन्हनि जे ख़ासि करे लेडीज़ खां जेको बर्ताव कयो तव्हांजे साम्हूं आहे।
पुलिस हिकु ऐं तव्हां ते बि सवाल उथंदा रहिया त 2 ॾींहंनि खां न 2 ॾींहंनि खां न आउं day? फॉर वेरी नेक्स्ट डे वियो अच्छा। उन ॾींहुं जंहिं ॾींहुं थियो उन ॾींहुं आउं इतफ़ाक़ सां उमरकोट में न हुयसि ऐं ॿाहिरि उनखे हल करण में तव्हां उन छा उन कंदा वक़्त में मूं उन वक़्त में बि पंहिंजी जेका बि कोशिशि आहे उहा कोशिशि कई त हुन सां जेका ज़्यादती थी हुन जा गिरफ़्तार माण्हू थियनि या गिरफ़्तार लेडीज़ थी हुयूं ख़ासि करे उनखे फिलफुल रहा कयो वञे उन में असां पंहिंजो रोल अदा कयोसीं उन खां पोइ वेरी सेकेंड डे ऐं सुबुह अर्ली आउं पहुतुसि मुंहिंजे घर ऐं मूं पंहिंजे ज़ाती जेको आहे सो पंहिंजे जेब मां जेको आहे सो जेके बि घर मुतासिरीन हुया 10-11 घर हुया उन सभिनी खे जेको आहे सो पंहिंजो कैश जी सूरत में जेको मूंखां हेल्प थी सघे पियो उहा मूं कई ऐं उन खां सवाइ हुननि खे मूं इहो बि ऑफर कई त जेकॾहिं प्लाट ही गवर्नमेंट जो प्लाट आहे हुन खां सवाइ जेकॾहिं हिन प्लाट ते को पेपर साबित थियनि था या कुझु थियनि था त गवर्नमेंट रेट जेको DC साहब मुक़ररु कंदो असां उहो पे कंदासीं तव्हांखे हितां लॾणु न ॾिनो वेंदो ऐं इन खां अलावा मूं पंहिंजी प्लाट जी बि ऑफर कई त मुंहिंजी जॻह मुंहिंजो प्लाट आहे 2-3 जॻहनि ते पूरे शहर जे चइनी पासे खां मुख़्तलिफ़ मुंहिंजा नंढा नंढा प्लाट्स मौजूदु आहिनि त जेकॾहिं हू किथे बि तकलीफ़ जॾहिं बि कॾहिं महसूसु कनि था त हू मूं वटि मुंहिंजे प्लाट अची सघनि था ऐं इन सां गॾोगॾु आउं इहो बि ॿुधाईंदो हलां त मूं वटि शहर जे चइनी पासे खां मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि मुंहिंजा ऐं उन्हनि ॻोठनि में जॾहिं बि बेघर माण्हू जेके मुतासिरीन हूंदा आहिनि ख़ासि करे इन लेवल जा या इन खां पोइ बोर्ड में या ॿिए कंहिं तकलीफ़ जे मरले में ईंदा आहिनि त आउं तयारु हुजां थो ऐं मुंहिंजा इहे हा इहा मुंहिंजा 3-4 ॻोठ इन्हनि ई माण्हुनि ते मुश्तमिल आहिनि बि सही ज़बरदस्त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे सो बहरहाल हाणे असां नाज़रीन खे ॿुधाईंदासीं न त असीं ख़ैर गाॾी में मौजूदु आहियूं पर हाणे नेक्स्ट असांजो जेको स्पॉट आहे उहा का कार न आहे गाॾी न आहे पर हिकिड़ी बस आहे जेका असां तव्हांखे ॾेखारींदासीं असां हाणे न गाॾी में न कार में पर वञूं था बस में वेहण जी हाँ उहा बस तमामु मुनफ़रिद आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था शाम जो वक़्तु आहे असां हिकिड़ी अहिड़ी जॻह ते वञी रहिया आहियूं जिते हिकिड़ी डिफरेंट क़िस्म जी एक्टिविटी करणु वञूं पिया जेका शायदि तव्हां प्रोग्राम में पहिरीं न ॾिठी हुजे हाणे ई रिवील करे थी छॾियां त वी आर गोइंग टू प्ले क्रिकेट आउं बि कोशिशि कंदसि ऐं सर बि जेको आहे अलॉन्ग विथ हिज सन फ़ाहद साहब ॾिसूं था त क्रिकेट जेको आहे उहो कहिड़े अंदाज़ सां कीअं खेॾनि पिया सो सभ खां पहिरियों ख़ालिद साहब किथे तव्हां वठी हलो था असां बस में जी बिल्कुलु ही बस में आहे ही मुनफ़रिद बस आहे जेका वेनिटी टाइप जी आहे जंहिंमें बस कम घर आहे पूरो न में किचन बि आहे बेडरूम बि आहे रेस्टरूम बि आहे वैनिटी टाइप आहे यस वैनिटी टाइप ओके त इहो असां बेसिकली यूज़ कंदा आहियूं थोरो घणो डिस्टेंस ते किथे वञिणो हूंदो आहे त उन बस में हिन असांजी टीम पूरी जीअं असांजी टीम आहे टीम जॾहिं सफ़र कंदी आहे हिकिड़े ग्राउंड खां ॿिए ग्राउंड त असां इहो सफ़र इन बस से शुरू कंदा आहियूं अच्छा थोरो अॼु असीं बस खां थोरो यादि आहे बस खे वठी करे जी ख़ासि ॻाल्हि बसि इहा त ही बस लाहौर इस्लामाबाद पेशावर कई टूर्स करे चुकी आहे ऐं हिकिड़ो टूर हिन असांजो जो चेयरमैन साहब बिलावल साहब जॾहिं मार्च कयो त उन मार्च में बिलावल साहब जे काफ़िले में बिलावल साहब जी लाई ही उन सां गॾु मौजूदु हुई ऐं हाणे पाण हलंदासीं इन बस जे थ्रू क्रिकेट ग्राउंड ते जेको असांजो ज़खीरिया क्रिकेट ग्राउंड आहे ख़ालिद ॻोठ ते उहो ग्राउंड आहे इंशाल्लाह पाण हुते क्रिकेट खेॾंदासीं ॾिसूं था त केरु थो विन करे हलो त हलूं सर थैंक यू ही आहे उहा मुनफ़रिद क़िस्म जी बस जंहिंखे असां वैनिटी बि चई सघूं था ऐं जीअं ख़ालिद साहब ॿुधायो त महांगाई मार्च जे दौरान बिलावल साहब हिनखे इस्तेमालु कयो हुयो सो असांखे विज़िट करायो छा छा आहे हिन में ख़ासि असांखे त अवन बि नज़र थो अचे AC बि आहे नाज़रीन ही बस हाणे स्टार्ट थी वई आहे ऐं असां कोशिशि कयूं था त वेही बि रहूं हिते हैंडल्स बि लॻल आहिनि सो लेट्स जस्ट सिट डाउन वेरी केयरफुली ओके ज़बरदस्त तो सर बस त तमामु घणी शानदार आहे ज़ाहिर हाणे हलणु स्टार्ट थी आहे सो थोरो लाइट सी गुफ़्तगू तव्हां सां करे वठूं था रंग कहिड़ो पसंदि आहे खाइण पीअण में नाश्ते ते त थोरी घणी ॻाल्हि थी वई भिंडी तव्हांखे तमामु घणी पसंदि आहे पर फैमिली में ॿियो केरु केरु आहे तव्हांजो मुंहिंजी फैमिली में मूं मुंहिंजा 2 पुट आहिनि ऐं हिकिड़ी मुंहिंजी नंढड़ी आहे ऐं माशाल्लाह 2 पुट जी तव्हांजी तारीफ़ थी चुको आहे नंढड़ी पंहिंजी हुन शादी खां पोइ पंहिंजे घर शिफ्ट थी वई आहे ऐं असांजा बसि 4 भाइर भेनर तव्हांजा मुंहिंजा 5 भाइर आहिनि ऐं असांजी 5 भेनरियूं आहिनि ऐं
they are very well settled. well settled, तमाम yes. जेको आहे पंहिंजी हर को ज़िंदगी पंहिंजे गुज़ारनि जी। था। अच्छा ॿियो असां सभिनी खे ख़बर आहे त जीअं सर जो बि ताल्लुक़ ख़ालिद साहब जो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहिनि ऐं क़ासिम सिराज सूमरो साहब कंहिं ताल्लुक़ जा मोहताज न आहिनि, ही इज़ एन MPA बिलोंगिंग टू पाकिस्तान पीपल्स पार्टी। सो उन्हनि जे बारे में ॿुधायो कीअं तव्हांजी उन सां केतिरी क़ासिम साहब सां लॻंदी आहे, झेड़ो वेड़ो थींदो आहे का अहिड़ी डिस्कशन थींदी आहे छो त वॾा भाउ आहिनि न झेड़े वेड़े वारी झेड़े वारी त कॾहिं कॾहिं अहिड़ी नौबत कोन ईंदी आहे। Okay. बाक़ी इहा त असां हिक ॿिए खे अंडरस्टैंड करे वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं ॻाल्हि खे मुंहिंजी ॻाल्हि खे बि रखी वेंदो आहे, हालांकि वॾा अच्छा। घटि रखंदा हूंदा अच्छा पर वधीक मुंहिंजी ॻाल्हि खे बि रखी वेंदो आहे, कॾहिं ज़ाहिर यकीनन हू मुंहिंजो वॾो आहे त आउं मुंहिंजी बि ॻाल्हि रखंदो। असीं पाण में हिकु दोस्त आहियूं, हिकु भाउ आहियूं, माना असांजी सुठी पाण में कोऑर्डिनेशन आहे। ऐं सियासी तौर ते केतिरो हिक ॿिए खे सपोर्ट कंदा ऐं केतिरा सियासी इख़्तिलाफ़ ॿिन्ही जे विच में पैदा थी सियासी इख़्तिलाफ़ त असांजा इख़्तिलाफ़ एतिरा कोन्हे सियासी, अच्छा पर बेसिकली सियासत में आउं सीनियर हे आहियां। थींदो आहे न नॉर्मल सियासत में हा इहा ॻाल्हि इंपॉर्टेंट आहे त हा, तव्हां सियासत क़ासिम में- सिराज साहब खे सीनियर आहियो। आउं सीनियर आहे अच्छा। क़ासिम खां, ऐं क़ासिम मूंखां जूनियर आहे पॉलिटिक्स में। अच्छा ऐं उन वक़्तु जॾहिं सियासत स्टार्ट कई त उन वक़्तु क़ासिम अञा एजुकेशन में लाइफ में हलियो पिए, त आउं सियासत में मुंहिंजी एंट्री कई 2001 में लोकल बॉडीज़ में मूं पार्टिसिपेट कयो, त उन वक़्तु क़ासिम साहब सियासत में न हुया। 2005 ताईं क़ासिम साहब फर्स्ट टाइम सियासत में आया आहिनि 2007 जी जनरल इलेक्शन में, ओके त उन खां अॻु में मूं यकीनन 2 इलेक्शनूं लड़ी चुको हुउसि। ऐं असांजो फैमिली बैकग्राउंड में मुंहिंजो वालिद साहब आहे, उहो कंस्ट्रक्शन जो हुनजो कमु आहे, हुनजी फैक्ट्रीज़ वग़ैरह आहिनि, उहो टोटल प्रॉपर पंहिंजो बिज़नेस खे ई संभालींदो आहे। अच्छा ऐं उहो पंहिंजे सिस्टम में वालिद साहब जूं कहिड़ियूं यादूं तव्हां सां गॾु जुड़ियल आहिनि हिन वक़्तु ताईं? वालिद साहब जी त असांजे लाइ रोल मॉडल आहे ऐं असांजो आइडियल आहे। माशाल्लाह लेकिन हिकिड़े घटि एजुकेटेड माण्हू थी करे एजुकेशन में हुनजी कोई ख़ासि एॾी वॾी एजुकेशन आहे, उहो 6 7 दर्जा पढ़ियल उन्हनि पंहिंजी औलाद खे पढ़ायो जी, बाबा करे। हुन असांखे पढ़ायो, हुन असांखे संभालियो, हुन असांखे शऊर ॾिनो, हुन असांखे केॾी वॾी जेको आहे सो हर ॻाल्हि में हर जॻह ते हुन असांजी सपोर्ट कई। स्टिल अॼु ॾींहुं ताईं असां हुनखे ई जेको आहे सो फॉलो कंदा पिया अचूं सही ऐं हुनजी ई गाइडेंस में असां पंहिंजो पाण खे अॻिते वधायूं पिया। पर नंढपण सां तव्हांजूं छा यादूं जुड़ियल आहिनि जॾहिं वालिद साहब मार वार ॾींदा हुया? न मार वग़ैरह न हुया, बल्कि सख़्तु एडमिनिस्ट्रेटर हुया, अच्छा। उन वक़्त में बि हुया, अॼु बि आहिनि। अच्छा अच्छा अॼु बि हू स्टिल जेको आहे सो सख़्तु एडमिनिस्ट्रेटर रहिया आहिनि ऐं हुन पंहिंजी लाइफ में कॾहिं कंप्रोमाइज़ न आहे कयो ओके ग्रेट ऐं हमेशह उहो सख़्तु महिनत खे ई पंहिंजो सम्झनि था। यकीनन असांजो घर बुनियादी तौर ते असां मज़हबी घराणे सां तालुक़ असांजो, मुंहिंजो वालिद साहब तमामु हिकु मज़हबी माण्हू ऐं दीनदार माण्हू रहिया आहिनि, त उन पंहिंजे एडमिनिस्ट्रेटर जे हवाले सां या पंहिंजी फैमिली में हुन पंहिंजो पाण खे हमेशह हुन स्ट्रॉन्ग रखियो ऐं मज़बूती सां असांजे ऐं उहो सम्झूं था उन वक़्तु असांखे शायदि ॾुखियो पियो लॻो त सख़्तु एडमिनिस्ट्रेटर आहिनि या सख़्ती कनि था एजुकेशन जे हवाले सां या असांजी जेको आहे जनरल जेको असां क्रिकेट खेॾूं पिया, असां केॾा पिया वञूं पिया, त हू कोशिशि कंदो त तव्हां फोकस पंहिंजे एजुकेशन खे रखो, फोकस पंहिंजी लाइफ खे रखो ऐं हा पढ़ाई ऐं पंहिंजे टाइम ते कंप्रोमाइज़ न कयो, टाइम ते पंक्चुअल रहो। त उहो उन वक़्तु शायदि असांखे ॾुखियो पियो लॻो ऐं लॻंदो हो वाकई, ऐं हर ॿार खे लॻंदो शायदि पेरेंट्स जॾहिं हुनखे गाइड कंदा आहिनि त सम्झंदो आहे त हू ॿार सम्झंदो मूंखे शायदि हीअ तनक़ीद पिया कनि, पर हुनजे लाइ सुठो हो। हाणे असां सम्झूं था त उहो तमामु सही हुई, सही असांजी गाइडेंस हुई ऐं उन जी में पाण खे चिड़ जी हा। लॻंदी आहे त ही छा थिए पियो। अच्छा सर ॿियो मूंखे ॿुधायो त तव्हांजी वाइफ सां तव्हांजो कहिड़े क़िस्म जो रिलेशन आहे? पसंदि जी शादी हुई, अरेंज मैरिज हुई? न पसंदि जी शादी असां वटि न आहे, असां अरेंज मैरिज अच्छा रिवाज ई न आहे पसंदि जी शादी? रवाज जो मक़सदु अञा थी को पियो कोन्हे, अच्छा बाक़ी असां वटि इहा त असांजी अरेंज मैरिज जी मुंहिंजी ज़ाहिर फैमिली जी इहा हुई माशाल्लाह। ऐं असांजी कज़न ई मुंहिंजी कज़न ई हुई जी। तव्हांखे कॾहिं मोहबत थी भला? जी तव्हांखे कॾहिं मोहबत थी, प्यार व्यार थियो जवानी जे ॾींहंनि में ऐं बाद में? यार अहिड़ो कॾहिं कुझु सीन असांजी असल में शादी जेको आहे सो उहो थी वेंदी आहे, यानी की आउं अञा 19 जो ई जवान आहियो, लेट मी करेक्ट माय सेल्फ। न 19 साल जी उमिरि में ई मुंहिंजी शादी थी वई। अच्छा 19 त साल असां जॾहिं इंटर ई मूं कयो पियो त शादी थी वई। Okay. उन खां पोइ पंहिंजी हिकिड़ी लाइफ एॾी बिज़ी लाइफ रही आहे त उन में असां इन कॾहिं इश्क इन ओ मतलब- ज़िंदगी मोहब्बत खां बगैर कहिड़ी ज़िंदगी सर? ये त मोहबत न उहो ज़रूरी न आहे त मोहबत को इहे इन ई हवाले सां हुजे। मोहबत तव्हां पंहिंजे कम सां बि करे सघो था, पंहिंजी तव्हां पंहिंजी फैमिली सां मोहबत करे सघो था, पंहिंजे सिस्टम सां बि करे सघो था, तव्हां पंहिंजी ख़िदमत सां बि मोहबत करे सघो था, तव्हां पंहिंजे इलाइक़े सां बि करे सघो था, पंहिंजी धरती सां बि करे सघो था ऐं उहे सभु मोहबतूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह। बाक़ी इन फील्ड में हेॾा न रहियासीं, इन जे करे माण्हू फैमिली जो हिकिड़ो ऐं दीनदार माहौल हो त असां उन कॾहिं शइ खे होॾां ऐं औलाद मां तव्हां सभ खां वधीक कंहिंजे वेझो आहियो? डॉक्टर असद जे, फाह जे या तव्हां पंहिंजी न्याणी ऐं हूं त ख़ैर टिनी जे वेझो आहियां,
पर पोइ पर- हिकिड़ो ॿार हूंदो आहे जंहिंसां तमामु घणो लॻाव हूंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में आउं मुंहिंजी नियाणी सां वधीक अच्छा त हुन नंढड़ी सां वधीक क्लोज आहे। दैट्स रियली स्वीट। ईअं ई हूंदो आहे अक्सर करे पीउ ऐं धीउ जो रिश्तो जेको आहे जी जी तमामु इहो घणा मूंखे वधीक मशहूरु। लॻंदो आहे हुनखे आउं फीलिंग में हिक ॿिए सां असांजे पाण में अटैचमेंट शायदि वधीक आहे। सही 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 चलो ज़बरदस्त। कावड़ कंहिंजी ईंदी आहे वधीक? कावड़ बेसिकली हूं त बाय नेचर वाइज़ ते मूंखे एॾी गुस्सो न ईंदो आहे। बाक़ी यकीनन ज़ाहिर आहे जिते आउं कम में ॼण ॾिसंदो आहियां त मुंहिंजो किथे कम में ग़लति थींदो आहे त मूंखे ॾाढो ॾुख बि थींदो आहे उन ते कावड़ बि ईंदी आहे। बाक़ी त असां स्पोर्ट्समैन आहियूं, स्पोर्ट्समैन जो तालुक ई इन सां हूंदो आहे त कावड़ जो त हार जीत ऐं 24 कलाक हेड अप एंड डाउन। जी जी अच्छा हिन वक़्त ताईं तव्हां जेका ज़िंदगी गुज़ारी आहे या सियासी करियर रहियो आहे, कॾहिं अहिड़ो ॾींहुं आयो जॾहिं पछताव थियो हुजे त मूंखे सियासत में न अचणु घुरिजे या ही कमु न करणु घुरिजे? न कॾहिं कॾहिं ईअं फील थींदो आहे जॾहिं असांजो सिस्टम सपोर्ट न पियो कंदो आहे या सिस्टम में ॾिसंदा आहियूं एॾा वॾा डाउनफॉल्स ऐं ख़राबियूं नज़र ईंदियूं आहिनि किथे किथे त चवंदा आहिनि यार इहे असां पंहिंजो पाण खे हलाए ग़लति। पर वरी ॾिसंदा आहियूं त यार जॾहिं सही माण्हू मथे न ईंदा ऐं सही माण्हू जेकॾहिं न ईंदा त पोइ ख़राबी अॻियां ईंदा न, पोइ अञा वधीक ख़राबियूं पैदा थींदियूं। ऐं असां घटि में घटि पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करियूं पिया, पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करियूं पिया, पंहिंजे इलाइक़े जे हर ग़रीब गुरबे जी मदद कयूं था। इहो ई घटि में घटि इन जो सवाबु त हूंदो न, भला हिते नथो मिले त आख़िरत में त मिलंदो न। अलाह पाक त ॾिसे थो उन सभिनी शयुनि खे। ऐं असां बस घुमो मज़ा कोशिश कयूं था नज़ीर ही बस इधर हली रही आहे। सो ज़ाहिर कुछ जर्क्स विच में अचनि था त वी हैव टू बी वेरी केयरफुल। सो सर कोशिश कयूं था त उथूं पाण ऐं तव्हां असांखे विज़िट करायो। हाणे बस जेको आहे स्पीड में पकड़ी आहे बट वी विल स्टिल ट्राई। ओके सो विज़िट करायो सर त छा छा आहे हिन बस में? हिन बस में तव्हां ॾिसो पिया हीअ असांजो किचन Window भी आहे, oven किचन भी आहे, आहे। ओवन बि आहे ऐं हेॾां जेको आहे सो Please, ॿ बेड्स बि लॻल आहिनि, अच्छा ही ॾिसण जी शइ आहे। बेड्स बि आहिनि ऐं हेॾा असांजो प्रॉपर पूरो वॉशरूम बि आहे, ओके हेॾा फ्रिज बि आहे, हेॾा अलमारी बि आहे। हीअ जेका आहे सो डाइनिंग टेबल आहे, जॾहिं हीअ ॿ चेयर्स ही खुलनि थियूं त विचा डाइनिंग टेबल्स निकिरी थी अचे। ओके नाइस। ऐं हुन पासे हीअ असांजो एग्ज़ॉस्ट फैन आहे, बिल्कुलु एग्ज़ॉस्ट फैन जे तौर बि कमु करे थो ऐं गॾोगॾु एमरजेंसी एग्ज़िट बि आहे। कैबिनेट्स ऐं हीअ कैबिनेट्स आहिनि ॿियो हिते जंहिंमें हे यानी बेडरूम आहे। जी ही हितां अॻियां बेडरूम आहे। हेलो सर ॾिसो अचो त बेडरूम में ॾेखारियो न। ओके हीअ असांजो बेडरूम आहे जंहिंमें ॿ ही सोफ़ा कम बेड लॻल आहिनि, ॿ रिक्लाइनर लॻल आहिनि। सघे थो यस वेरी कंफर्टेबली। ऐं हेॾा कैबिनेट्स बि आहिनि सामान वग़ैरह जा, ऐं हिन में बि एमरजेंसी एग्ज़िट बि आहे एमरजेंसी एग्जिट ऐं आहे। हेॾा एयर कंडीशन बि आहे, हेॾां हेॾा ड्राइवर रूम आहे, पायलट रूम आहे जंहिंमें वञी ऑलराइट सर हाणे पुॼी बि विया आहियूं। हलो त हाणे क्रिकेट ग्राउंड जी तरफ़ हलूं था। Alright, so I've got in the bat and the boys with me here in the ground. So तव्हांखे ॿुधाईंदी हला नाज़रीन त ही सभु सीनियर्स हिकु तरफ़ ऐं ॿिए पासे जूनियर्स, ही ॿई टीम्स हिते ग्राउंड में मौजूदु आहिनि ऐं हाणे कैप्टन साहब करणु वञनि पिया टॉस। सो हिकिड़ी मैच कराइणु वञूं था नंढी सी शॉर्ट सी, तव्हांखे बि ॾेखारींदासीं। सो कैप्टन साहब अची वञनि ग्राउंड में। मे बी प्लीज़ वेलकम मिस्टर फ़हाद हू इज़ द कैप्टन ऑफ दिस टीम ऑन माई राइट साइड। ऐं उनखां अलावा ॿिए तरफ़ असां सां मौजूदु आहिनि कैप्टन मसूद साहब। सो वेलकम मसूद साहब ऐं फ़हाद साहब। सो टॉस आई थिंक कंहिंखे करणु घुरिजे? कैप्टन मसूद साहब कंदा बिकॉज़ ही इज़ द सीनियर। ऑल राइट छा आयो आहे? हेड आयो आहे। ऑल राइट तव्हां बैटिंग से स्टार्ट कंदा ऐं तव्हां बॉलिंग कंदा। ठीकु आहे नाज़रीन फ़ैसिलो थी चुको आहे त हीअ टीम करणु वञे पई बैटिंग यानी ख़ालिद साहब जी टीम ऐं हीअ टीम करणु वञे थी बॉलिंग। सो लेट्स गेट स्टार्टेड। जी नाज़रीन क्रिकेट खेॾी सी, मां बि थोरी खेॾी, पर सर जी जेकर ॻाल्हि कजे ख़ालिद साहब जी, वाह ख़ालिद साहब किथां तव्हां क्रिकेट सिखी? भला ॿुधायो कहिड़ो फेवरेट क्रिकेटर आहे तव्हांजो? असांजो मौजूदा वक़्त में त बाबर आज़म मुंहिंजो। बाबर आज़म तव्हांखे पसंदि आहे? जी अच्छा, पर तव्हां तमामु शानदार क़िस्म जी खेॾी ऐं
फ़ाहद खे बि क्रेडिट ॾियणो पवंदो त फ़ाहद जी बैटिंग बि यानी सर जा जेके फर्ज़ंद आहिनि उन्हनि जी बि शानदार हुई। ख़ैर तमामु शॉट्स तव्हां उहे ॾिठा पिए हाणे। सो बहरहाल हाणे असां ख़ालिद साहब खां सर खां कुझु तकड़ा तकड़ा सवाल पुछंदासीं विच इज़ दी रैपिड फायर राउंड। सर तयारु आहियो तव्हां? जी बिल्कुलु। हिकिड़ो लफ़्ज़ ॾियणो यानी हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। थोड़ी लीनियंसी आहे, कोई एॾो सवाल लॻे ऐं असांखे बि लॻो त तव्हांखे असां इजाज़त ॾेई वेंदासीं, पर कोशिशि कजो तकड़ा तकड़ा जल्दी जल्दी ऐं हिकु या ॿिनि लफ़्ज़नि में। ओके जी, सो असां रैपिड फायर राउंड स्टार्ट करण वञूं था। मूंखे ॿुधायो त सियासी गॾिजाणनि में तव्हां छा पीअणु पसंदि कंदा आहियो, चांहि या कॉफ़ी? चांहि। अच्छा, उमरकोट जो अहिड़ो कहिड़ो मसइलो आहे जेको तव्हां सम्झो पिया या हिन वक़्तु तव्हांखे सभ खां वधीक परेशान करे रहियो आहे? उमरकोट जी वाटर सप्लाई। ओके, अच्छा सियासत तव्हां शौक़ सां कई या ख़ानदानी प्रेशर जे सबबु? शौक़ सां। कहिड़े सियासी अॻवान खे सभ खां पसंदि कंदा आहियो तव्हां? बिलावल भुट्टो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे। औरतुनि मां? वादी फरियाल, बेनज़ीर साहिबा यकीनन। अच्छा, ओके, मैडम फरियाल टालपुर ऐं मैडम बेनज़ीर। ओके, ठीकु। अच्छा, तरक़ियाती कम तव्हांखे पसंदि आहिनि उहे करणु, तव्हां ग्राउंड में वञो कमु कयो, या अवामी गॾिजाणनि खे तव्हां घणो पसंद कंदा आहियो, कहिड़ो वधीक पसंदि आहे? बेसिकली त आउं कोशिशि कंदो आहियां त तरक़ियाती कम थियनि। सभ खां पहिरीं उहो ई बेसिकली अवाम में वञण जो रीज़न हूंदो आहे न, त उनमें डेवलपमेंट थींदी त अवाम में वञण जहिड़ो माण्हू थींदो, जेकर डेवलपमेंट थींदी न त अवाम में छा वेंदो माण्हू। अच्छा, हींअर ताईं सभ खां ॾुखी तनक़ीद तव्हां कहिड़ी बर्दाश्त कई? त मक़सदु इहा ई आहे त जेको असां माण्हू जेको असां खां तवक़ा रखनि पिया त एतिरे लेवल ते असां उमरकोट खे सर्व कयूं, ओतिरो असीं न पिया करे सघूं, यकीनन वसाइल जी कमी या मुख़्तलिफ़ सबबनि जे करे। असां कोशिशि कयूं पिया त इहो तनक़ीद जेका आहे असां मुस्बत बि आहे, असांखे उन ते असांखे कावड़ बि कोन थी अचे, छो त माण्हुनि जी तनक़ीद जाइज़ हूंदी आहे, त ज़ाहिर हू असां खां वधि खां वधीक एक्सपेक्टेशन रखनि पिया, असां ओतिरो पूरो लहूं कोन पिया। तव्हां पंहिंजे हलंदड़ टेन्योर में अहिड़ो कहिड़ो कमु या वाइदो आहे जेको तव्हां चाहियो था त उहो लाज़मी तव्हां पूरो कयो? असां चाहींदा त उमरकोट शहर जी जेका तरक़ी आहे, जंहिंमें इंफ्रास्ट्रक्चर ख़ासि करे असां ड्रेनेज खे असां काफ़ी इम्प्रूव करे विया, वाटर सप्लाई ऐं शहर जा जेके ॿिया छोटा मोटा इशूज़ आहिनि। जेकॾहिं सियासतदान न हुजो त छा हुजो आहे? बिज़नेसमैन। बिज़नेसमैन, उहो त सर तव्हां हाणे बि आहियो, पोइ बि तव्हां बिज़नेस खे जारी रखो आहे। ओके, सोशल मीडिया ते तारीफ़ तव्हांखे वधीक पसंदि आहे या अवामी साराह जेके रूबरू लाइव अची करे तव्हांजी साराह करे? अवामी। अच्छा, सोशल मीडिया ते थींदड़ तारीफ़ तव्हांखे पसंदि आहे? कम ऑन सर। सोशल मीडिया जी कॾहिं कॾहिं ईअं ॾुखी बि लॻंदी आहे, सुठी बि लॻंदी आहे, पर जेकॾहिं पब्लिकली माण्हू जेकॾहिं को फील करे त उहो वधीक सुठो आहे। सोशल मीडिया हिकिड़ो फ्री प्लेटफॉर्म आहे न, माण्हुनि खे असल में फ्री विल आहे, उन्हनि खे जेको वणे थो उहो ॻाल्हाए ॾींदा आहिनि, सो इन जे करे। अच्छा, तव्हांजा जेके हामी आहिनि, सपोर्टर्स आहिनि, तव्हां छा सम्झो पिया त तव्हांखे हमेशह जे लाइ हिकु लफ़्ज़ में जेकॾहिं सम्झो था त हू यादि कंदा त उहो कहिड़ो हूंदो? मुंहिंजे ख़्याल में कोई इख़्लाक़ी जेका मुंहिंजी आहे या जेका हुन सां जेको पंहिंजाब वारो हिकिड़ो सिलसिलो आहे पंहिंजे सपोर्टर्स सां, कॾहिं मूं वॾी नंढाई वारी न रखी आहे, पंहिंजे पाण खे जेके बि गॾु हूंदा आहिनि उनखे पंहिंजी टीम जो हिसो करे, पंहिंजा भाइर सम्झी, पंहिंजा नंढा वॾा करे सम्झी खणंदो, मुंहिंजे ख़्याल में उहो इन। इंट्रस्टिंग। अच्छा, सुबुह जो सवेर मुलाक़ातूं तव्हांखे पसंदि आहिनि या राति देरि ताईं सियासी बहस करणु तव्हांखे पसंदि आहे? मूंखे सुबुह सवेर वञे। अच्छा, तव्हां छा था सम्झो त आवाम जेको आहे उहो सभ खां वधीक कहिड़ी शिकायत करे थो, रस्ता, पाणी या सफ़ाई? पाणी। ओके, कहिड़ो अहिड़ो को सियासतदान आहे जंहिंसां तव्हां वियो ऐं उन सां तव्हांखे बहस करण में मज़ो अचे, डिबेट करण में मज़ो अचे? डिबेट करण जो मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे, हेल्दी डिबेट चओ, मज़ो अचे जंहिंसां डिबेट करण में, इशूज़ ते ॻाल्हाए करे, हुनजी राय मुख़्तलिफ़ हुजे, तव्हांजी मुख़्तलिफ़ हुजे, बहस थिए, ओपिनियंस त माण्हू जा मुख़्तलिफ़ थी सघनि था न। असांजे हिते मुंहिंजे ख़्याल में साईं अली मदान शाह हूंदो हो, उन सां ॾाढो कचहरी करण में तव्हांखे मज़ो ईंदो पंहिंजी जॻह ते। ओके, तव्हांजे लाइ वधीक छा अहमियत रखे थी, मक़बूलियत या कारकर्दगी? कारकर्दगी। फेमस, तव्हांखे फेम सां कोई न आहे गर्ज़? अच्छा, ठीकु आहे। नौजवान सियासतदाननि खे कहिड़ो पैगाम ॾींदा त हिकु शइ हमेशह यादि रखनि? ॾिसो, हू मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पंहिंजे कंप्रोमाइज़ माण्हू जो करे थो न, ऐं शॉर्टकट्स ते न वञणु खपनि। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं माण्हू पंहिंजी महिनत ते फोकस करे त उहो वधीक सुठो आहे, बजाए जो असांजा नौजवान अॼुकल्ह शॉर्टकट्स जे चकर में वञनि था। शॉर्टकट खां पासो करियो, तव्हां महिनत ते फोकस करियो, ऐं यकीनन तव्हां जॾहिं महिनत कंदो तव्हांखे उहो फल ज़रूरु मिलंदो जेको जंहिंजे लाइ तव्हां महिनत कयो था। छा सियासत तव्हांजी ज़ाती ज़िंदगी खे तब्दील कयो आहे, फ़र्क़ु आयो आहे वरी पैमाने ताईं? यकीनन मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी मीन्स आउं पहिरीं हुन खां अॻु में सियासत खां अॻु में त सिर्फ़ु बिज़नेस ऐं असीं पंहिंजी क्रिकेट खे टाइम ॾींदो हुउसि। हाणे यकीनन उहो सभु शयूं मूंखे इलाही बिज़नेस खे बि घटि टाइम ॾियणो थो पए ऐं पंहिंजे क्रिकेट खे बि घटि ॾियणो थो पए। हाणे जो मुंहिंजो फोकस ई मुंहिंजी सियासत आहे, यकीनन हुन में चेंजिस इलाही वॾी आई आहे।
अच्छा वधीक ॾुखियो छा तव्हांखे लॻे थो आवाम खे मुतमइन करणु उन्हनि खे सेटिस्फाई करणु या जेको सिस्टम आहे असुल ॾहाकनि खां हलंदो अचे पियो उनखे हलाइणु मुंहिंजे ख़्याल में सिस्टम खे हलाइणु ॾुखियो आहे बाक़ी आवाम खे बेवकूफ़ बनाइणु सवलो आहे। बेवकूफ़ न हो आवाम जी। जेको आहे सो सचाई ते हले थी न हा, असां त सचाई खे आऊं लाइक कंदो आहियां सच ॻाल्हाईंदो आहियां मुंहिंजे ख़्याल मां इनकार बि करे छॾींदो आहियां कंहिं शइ खे त हरू माण्हू न सम्झंदा आहिनि मुंहिंजी ॻाल्हि खे हू फील कंदा आहिनि त हीउ सही पियो चवे ऐं ॾटो ॾेई कूड़ करण वारनि मना सही आहियां सही उमरकोट या कराची उमरकोट उमरकोट ऑलवेज उमरकोट अच्छा मूंखे ॿुधायो त कासिम सिराज आज़म सिराज हामिद सिराज शाहिद सिराज चूज़ वन केरु प्यारो आहे भाइर आहिनि इहे सभु सभई सॼा। प्यारा आहिनि पर ॿुधाए कंहिंसां कासिम कासिम सिराज साहब सां लॻंदी आहे जी, तव्हांजी जी। तव्हां असांखे औलाद में बि हिकिड़ो ॿुधायो हिननि में ॿुधायो ॾिसूं था त हाणे ॿियनि जो छा रिएक्शन निकिरे थो तव्हां सां नाराज़गी जो इज़हार कनि था या न, न, छा मोहबत रिएक्शन सभिनी सां आहे पर हिकिड़ो थींदी आहे अटैचमेंट थींदी आहे न तव्हांजी उहा कासिम साहब सां वधीक आहे आख़िरी सवाल सर बेनज़ीर भुट्टो या फरियाल टालपुर शहीद राणी ज़हरा मोस्ट शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहब सर थैंक यू सो मच फॉर योर प्रेशियस टाइम तव्हां असांखे समूरो ॾींहुं पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे बि ॾाढो सुठो लॻो त तव्हां असांखे होस्ट कयो उमरकोट खे एक्सप्लोर कयोसीं कम्यूनिटी सां हिते मुलाक़ातूं थियूं जंहिं ॻोठ तव्हां असांखे वठी हलिया हुया क्रिकेट बि थी काफ़ी कुझु थियो सो वंस अगेन तव्हांजी महिरबानी ऐं उमेद कयूं था त अहिड़ा प्रोग्राम्स अञा बि थींदा रहनि सुठियुनि शख़्सियतनि सां तव्हांजी मुलाक़ात असीं कराईंदा रहूं पंहिंजो ख़्यालु रखिजो कोशिशि करे प्रोग्राम जो फीडबैक त तव्हां ॾींदा ई आहियो उहे ॾाढो सख़्तु क़िस्म जो फीडबैक ॾींदा आहियो सो कोशिशि करे सुठा कॉमेंट्स कजो अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो ख़ुदा हाफ़िज़